पीर साहब, सख्त मुकाबलो GDA, MQM, JUIF ऐं नून लीग गॾिजी करे सीट टू सीट एडजस्टमेंट करे, तव्हांखे लॻे थो पीपल्स पार्टी खे सियासी ख़तरो आहे? साईं ख़ुदा करे डॉक्टर साहब जो इहो ख्वाबु पूरो थिए। इहो असांजो पुराणो कुलीग रहियो आहे, ख़बर अथसि त पीपल्स पार्टी जो सॼो दारो मदार उन जे ग्रास रूट हुअण ते आहे। जंहिं ॾींहुं पीपल्स पार्टी ग्रास रूट छॾियो त उन ॾींहुं पोइ डॉक्टर साहब जा सभु ख्वाब ख़्याल पूरा थींदा। बाक़ी जेसिताईं ब्यूरोक्रेसी जी ॻाल्हि तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई आहे, डॉक्टर साहब खां बि शायदि विसरी वई आहे। असुल में हुकूमत, कंहिं बि हुकूमत जो, सूबाई हुकूमत जो जेको ताक़त जो मंबा हूंदो आहे, मर्कज़ हूंदो आहे, उहो हूंदो आहे चीफ सेक्रेटरी ऐं IG। तव्हांखे यादि हूंदो त पहिरें सट अची चीफ सेक्रेटरी खे चेंज कयूं ऐं IG चेंज कयूं। त हाणे उहो IG ऐं चीफ सेक्रेटरी जी ज़िमेदारी आहे त उहो तव्हांखे ख़बर आहे सभु कुर्सी खे सलाम आहे। जेको हींअर कुर्सी ते वेठो आहे, हींअर मजाल आहे जेको SP या DC पंहिंजे चीफ सेक्रेटरी या IG जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा। मां नथो सम्झां, दिस इज़ माई पर्सनल ओपिनियन ऐं आउट ऑफ माई ओन एक्सपीरियंस। मां 3 दफ़ा मिनिस्टर रहियो आहियां, मूंखे पतो आहे त असांजी बि कोन ॿुधंदा आहिनि जेसीं उहो पंहिंजे चीफ सेक्रेटरी खां न पुछंदा आहिनि, या पंहिंजे असांजो ख़ुदि का समरी वेंदी आहे त उहो चीफ सेक्रेटरी ॾे वेंदी आहे, उहो पंहिंजो ओपिनियन ॾींदो आहे, पोइ चीफ मिनिस्टर ॾे वेंदी आहे। भले सेक्रेटरी छा बि लिखे, भले मां छा बि लिखां, पर चीफ सेक्रेटरी एज एडवाइज़र टू चीफ मिनिस्टर लिखंदो जेको, उहो पाण बि न्यूट्रल। हू जेको ॿाहिरें सूबे मां, जीअं डॉक्टर साहब चए थो त उहो ॿाहिरें सूबे मां आयो आहे, पर तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त छा सॼी ब्यूरोक्रेसी खे अकाड़ पछाड़ करे सभिनी खे नेकाली ॾियूं अथऊं, सभई चौधरी उतां अचनि, सभई खान उतां अचनि, ऐं पोइ हुते केरु वञे, हुते पार्टी त जिते किथे हूंदी न। KPK में बि पीपल्स पार्टी आहे, पंजाब में बि आहे, जेका बि थोरी घणी आहे, जेको सम्झे डॉक्टर साहब खणी सम्झे त कुझु कोन्हे कराए। सिंध में बि आहे, पर जेको सिंध में ईंदो माण्हू उहो KPK मां ईंदो त इहो बि पीपल्स पार्टी जो।